लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन्हें स्तुति असां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र तंहिं असां सत्संग करे रहिया आहियूं। अॼु 51 नंबर सूत्र आहे। भक्ति की व्याख्या कंदे देवर्षि नारद प्रेम की व्याख्या तो करे। 51 नंबर सूत्र अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम। अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप। देवर्षि नारद चए तो कि प्रेम अनिर्वचनीय थींदो आहे, माना जंहिंजो वर्णन न थी सके। प्रेम जीअं तव्हांखे जंहिंसां प्रेम हुजे, उन सां मुलाक़ात थिए या का गिफ्ट तव्हांखे मिले, तव्हांखे ख़ुशी थिए,
जेका भीतर में ख़ुशी थे उहा छा ॿुधाए सघबी छा। ॿाहिरियां हाव भाव जेके ईंदा उहे त मथां नज़र ईंदा, पर भीतर जो जेको आनंद, जेका ख़ुशी, जेको प्रेम जी उहा प्रवाह निकिरंदो आहे उहो वर्णन न थी सघंदो आहे। जिन प्रेम कयो आहे, चाहे के माता पंहिंजे ॿार सां प्रेम कयो आहे या के प्रेमिका पंहिंजे प्रेमी सां प्रेम कयो आहे, उहो वर्णन न थी सघंदो आहे। जेतिरो वर्णन थींदो आहे उहो त केवल थोरो सो ॿाहिरियों रूप आहे हुनजो, नंढो त वर्णन थी वेंदो आहे। वॾो जेको गहरो प्रेम हूंदो आहे न, उनजो वर्णन न थी सघंदो आहे। ऐं भॻवान सां प्रेम, जेका भक्ति आहे, उहो ॾाढो गहरो वॾो प्रेम आहे। अभिव्यक्ति थी वेंदी आहे पर उहा ॾाढी थोरी, ॿाहिरि भीतर जो जेको अनुभव आहे प्रेम जो, उहो शब्दनि में बयान न थींदो आहे। ओशो चयो आहे कि परमात्मा सां जेको प्रेम आहे उहो आहे सागर, ऐं जेको असां थोरो व्यक्त कंदा आहियूं उहा त आहे लहर। लहर समुंड मां निकिती आहे ऐं लहर समुंड में समाए सघिजे थी, पर समुंड लहर में नथो समाए सघे। तीअं ई जेको असां अभिव्यक्त कंदा आहियूं उहो त थोरो सो ई हूंदो आहे। बाक़ी जेको असली प्रेम आहे, अनुभव वारो प्रेम, जिन अनुभव कयो आहे, ॻाल्हियूं न कयूं आहिनि जंहिं, ॾिसो ज्ञान हू कोन्हे, अवर्णन वारो कान्हे। ज्ञान वर्णन थी सघे थो, ज्ञान जी व्याख्या थी सघे थी, ज्ञान जा सिद्धांत ॻाल्हियूं हे हो चई सघजनि था, पर भक्ति केवल अनुभव ई करणी पवंदी आहे। केवल हिकु हिंट मात्र मिली सघे थी, केवल हिंट। उन हिंट मिलण सां केवल अनुभव कोन थींदो। जीअं गुरु ग्रंथ साहिब छा आहे, भगतनि जो अनुभव आहे। जिन भगतनि प्रेम कयो परमात्मा सां, उहो उन्हनि अखरनि में व्यक्त कयो। तो अखर असां अगरि रटे करे यादि कंदासीं त छा असांखे उहो अनुभव थींदो छा? इहो फ़र्क़ु आहे ज्ञान में ऐं भक्तिअ में। ज्ञान में त तव्हां खां ॿेड़ियूं पुछंदव, चल बता कितने तत्व होते हैं, कितने गुण होते हैं, वो तो सॼो हुन ते ई आहे, थ्योरीअ ते ई आहे ज्ञान त। पर भक्ति थ्योरीअ ते कान्हे कि चल बता गुरु ग्रंथ साहिब में कितने पेज हैं, या भक्ति कान थी। चल बता कितने भगत की वाणी है, न। भक्ति त अनुभव करण जी शइ आहे। प्रेम अनुभव करण जी शइ आहे। जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। ॿुधाए न सघिबो, ॿुधाए न सघिबो। गोपियुनि जीअं चयो हो कि भाई प्रेम कंदो आहे मन, ऐं मन त हूंदो आहे प्रेमीअ वटि, कृष्ण वटि। जेको प्रेम करे पियो थो उहो आहे प्रेमीअ वटि, त ॿुधाए केरु हाणे? भगत जूं प्रेम जूं ॻाल्हियूं सम्झणु आसान कोन्हनि, ज्ञान खां वधीक कठिन आहिनि। छो त ज्ञान में दिमाग़ लॻाइणो पवंदो आहे ॾाढो, ऐं भक्तिअ में हलणो पवंदो आहे, छलांग लॻाइणी पवंदी आहे। बिना छलांग, बिना डूबे प्रेम जो अनुभव कोन थींदो।
सां प्रेम करणो पवंदो आहे भगवान सां। त देवर्षि नारद चए थो अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम। जेको प्रेम जो स्वरूप आहे वो अनिर्वचनीय आहे, माना वर्णनातीत, वर्णन करण वारो कान्हे। पोइ व्याख्या छो थींदी आहे प्रेम जी? नारद बि करे पियो थो, उहो इन लाइ कि रही न सघिया उहे। हू कोशिश त कंदा आहिनि, जिन अनुभव कयो आहे प्रेम जो, प्रेम करे आनंद प्राप्त कयो आहे, उहे ॾाढी कोशिश कंदा आहिनि कि असां माण्हुनि खे ॿुधाए सघूं। त पोइ थोरी थोरी कोशिश कंदा आहिनि, असांजी भाषा में सम्झाइण जी कोशिश कंदा आहिनि कि हू हीअं आहे, अनुभव अहिड़ो आहे, पर सभु मुंहिंजे ॿुधाइण सां तोखे उहो अनुभव न थींदो। तोखे प्रेम करणो पवंदो, तोखे प्रेम कंदे त ई पतो पवंदे। प्रेम में जो डूबणो पवंदो आहे, त हिकु मिसाल आहे कि कोई माण्हू जल में बुॾी वञे, पाणीअ में, त हू ॻाल्हाए न सघंदो आहे। पाणीअ में आहे पर मुंडी ॿाहिरि अथसि, पंहिंजो सिर ॿाहिरि अथसि, त ॻाल्हाए वेंदो। पर जीअं ई अंदरि वियो ॿुॾो, त हिकु अखर बि हुनजे मुख मां न निकिरंदो। तीअं ई जेको प्रेम में डूबजी वियो, प्रेम में ॿुॾी वियो, उहो ॻाल्हाए कोन सघंदो, ॿुधाए कोन सघंदो कि प्रेम छा थींदो आहे। त प्रेम का ॻाल्हियूं करण जी विषय कान्हे, प्रेम त अनुभव करण जो विषय आहे। प्रेम त करे ॾिसबो आहे। प्यार छा थींदो आहे प्यारा, पहिरी प्यार पुछाए ॾिस। प्यार छा थींदो आहे प्यारा, पहिरी प्यार पुछाए ॾिस। दिल लॻीअ जो हाल छा थींदो, चिताए ॾिस। प्यार छा थींदो आहे हिर सहे मथ जा हथड़ा वधाए, हे कर तूं आजमाए ॾिस। हे कर तूं आजमाए ॾिस। श्रद्धा रखी पंहिंजी प्रभुअ में, विरह जीव वधाए ॾिस। पुठ ते पेर ना रखजे प्रेमी, पेच प्रिय सां पाए ॾिस। लाथी
लगी जो हाल छा थींदो राज में चिताए ॾिस प्यार छा थींदो आहे प्यारा। त जिन प्रेम कयो आहे कॾहिं बि उनखे इहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। ही सूत्र आहे अॼु जो। ऐं जिन न कयो आहे त उन्हनि खे लॻंदो आहे जो कुझु ख़ासि सब्जेक्ट कोन हो सत्संग में, त ख़ासि आहे बि कोन। नारद चए थो अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम, उहो वर्णन करण जो कान्हे। डूबे सो बोले नहीं, बोले सो अनजान। जेको ॿुधी थो वञे उहो ॻाल्हाए नथो सघे, ऐं जेको ॿुधाए पियो थो कि मां डुबी हणी आयो आहियां उहो कूड़ पियो थो ॻाल्हाए। डूबे सो बोले नहीं, बोले सो अनजान। गहरो प्रेम समुद्र, को डूबे चतुर सुजान। जेको गहराईअ में ॿुधी आयो हुजे उहो ॻाल्हाए न सघंदो आहे, ऐं जेको अगरि थोरो ॻाल्हाए ॿुधाए बि सघंदो आहे त उन या त थोरो ई प्रेम कयो आहे, नंढड़ो वारो कोन। प्रेम जूं बि अवस्थाऊं थींदियूं आहिनि। हिकिड़ो ईअं थोरो प्रेम, दिलि लॻी कंहिंसां, जीअं फिल्मुनि में ॾिसंदा आहियूं, थोरी दिलि लॻी थी वई कंहिंसां त उनजी अभिव्यक्ति थी वेंदी आहे कि तुम्हारे बिना रह नहीं सकता। या अभिव्यक्ति, मूंखे एतिरो प्यार आहे तोसां जो हीअं 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 हे हो। त जेको अभिव्यक्त थींदो आहे उहो थोरो आहे, उहो न थोरो प्रेम कयो आहे, ईअं सतही मथां मथां। पर जंहिं परमात्मा सां प्रेम कयो आहे उहो नथो ॿुधाए सघे। ॿुधाइण छो त परमात्मा ईअं अनुभव कराए हलियो वेंदो आहे जो असांखे ख़बर न पवंदी आहे कि उहो आयो कॾहिं, ऐं पंहिंजो अनुभव कराए निकिरी बि वियो। अनुभव थींदो आहे पाण खे। पोइ कोई चए भई असांखे ॾेखार किथे आहे, छा प्रेम आहे तो में, छा फ़र्क़ु आहे, तव्हां कोन ॿुधाए सघंदा। उहो भगत न ॿुधाए सघंदो। पोइ ॾाढा वरी सम्झंदा आहिनि कि भगत कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। दार्शनिक, वैज्ञानिक या तर्कशास्त्री, उन्हनि खे लॻंदो आहे कि हर शइ जेका अनुभव थी सघे थी उहा ॿुधाए सघिजे थी। मथे में सूर थिए त ॿुधाए सघिजे थो मूंखे मथे में सूर आहे, ही आहे। ख़ुशी थिए त ख़ुशी ज़ाहिर थी सघे थी। पर ही भगत था चवनि कि असां भॻवान वारो प्रेम नथा ॿुधाए सघूं, त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? पोइ इहो चवंदा आहिनि कि ऐसा कुछ नहीं होता है। ये पर सोचण जी ॻाल्हि आहे कि हिकिड़ो भगत थोरी थियो आहे, अनेक भगत थी विया आहिनि, अनेक। उन्हनि सभिनी जो इहो ई रहियो आहे कि असां तव्हांखे सम्झाए नथा सघूं, ॿुधाए नथा सघूं कि असांखे परमात्मा जे प्रेम में छा थो अनुभव थिए। अनिर्वचनीय। ऐं जेको वर्णन थी वञे उहो त कोई छोटो मोटो, जीअं जलेबियूं चवंदियूं आहिनि कि हमें तो बहुत अनुभव हुआ है। दादी के प्रेम में, गुरु के प्रेम में, दादी के प्रेम में हमने बहुत चमत्कार देखे हैं। चमत्कार के अनुभव चवनि। इहो जेको कुझु छोटो मोटो अलाए छा ॾिसी ईंदा आहिनि, धुको कोई लॻी वेंदो आहे, उहो क्षुद्र प्रेम आहे, स्वार्थ जो प्रेम आहे। या त कूड़ में चवणु उन्हनि जी मजबूरी आहे कि जिते मां वेंदी आहियां उतां जी तारीफ़ करणी पवंदी मूंखे। त उन चक्कर में न अचिजो कि जेको तव्हांखे अभिव्यक्त करे ॾेखारे पियो थो कि हा इतना आनंद आया सत्संग में, हम तो प्रेम में डूब गए, सराबोर हो गए। वो तैरते 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 डूब गए। तरी सघनि पिया
हिकु अवसर हो उन्हनि वटि, सिंधी घर में जनम मिलनि त अवसर हुअनि, पर वो सिंधी ॿोली छॾे मेरी दीदी, मेरा दादा, मेरा ज्ञान, मेरा ये, इन चक्कर में तैरते तैरते डूब गए। ऐं जंहिंजी का वैल्यू न, टिकाणे वारनि जी, ॿावनि जी का वैल्यू न, ॿुधण वारियूं ॻाल्हियूं, इहे चइबो कि टिकाणे में वेंदी आहीं, डूबने जा रही है। उन्हनि जे लाइ चइबो हिन व्यास नदीअ तां, जिन पर उसकी रहमत थी वो डूबते डूबते तैर गए। टिकाणे में अची करे बि तरी विया ऐं तव्हांजे ऊंचे सत्संग में अची करे बि ॿुधी विया, छो त हिते अनिर्वचनीय प्रेम जी ॻाल्हि हुई ऐं तव्हां वर्णन पिया कयो प्रेम जो, कूड़ जो सहारो वरितव त तैरते तैरते डूब गए। अभिव्यक्ति कोन थींदी आहे उन प्रेम जी। रविंद्रनाथ टैगोर नालो ॿुधो अथव? उन 6000 गीत लिखिया, ॾाढा सुंदर सुंदर गीत, ऐं जनगण मन बि उन लिखियो आहे न, जनगण मन अधिनायक ऐं वंदे मातरम, न वंदे मातरम हिन जो कान्हे, पर जनगण मन हिन जो आहे। वंदे मातरम भी बंगाल जो ही अथव, हाँ वो बंगाल जो, ऐं हे बि बंगाल जो, रविंद्रनाथ टैगोर। उन जो जॾहिं अंत समूह आयो रविंद्रनाथ जो, त सभिनी चयो 6000 तां उच्च कोटीअ जा गीत लिखिया अथव, तव्हां त ॾाढा संतुष्ट थी करे मरंदा हूंदा। त हुन चई न, मूंखे जेको चवणो हो उहो त मां अञा चई कोन सघियमि, जेको मूंखे चवणु चाहियां पियो, जेको अञा त साज सेट कयो हो। इहो बि कविता में हुन चयो अथई कि अञा त मां साज रुगो सेट कयो हो ऐं हाणे ॻाइणो हो मूंखे, जेको मूंखे चवणो आहे उहो त रहिजी वियो। 6000 गीत त रुगो भूमिका हुई, त उहो बि कोन चई सघियो, वर्णन कोन थींदो आहे उन परमात्मा जे प्रेम जो वर्णन, पर बसि थोरो थोरो घणो असां जीअं ॻाईंदा आहियूं, भॼन ॻाईंदा आहियूं, सचे प्रेम करण वारे खे लॻंदो भॼन में बि अञा उहा अभिव्यक्ति नथी अचे जेको मुंहिंजे अंदरि आहे, जेको मां चवणु चाहियां थी। पर भॼन तॾहिं बि ॻायूं था, छो त जीअं नंढड़ो ॿार थींदो आहे, उनखे अञा ॻाल्हाइण बि कोन ईंदो आहे, त उहो पंहिंजी हर अभिव्यक्ति हिकु ई अखर में, पाणी खपे त बि मम्मी मम्मा, रोटी खपे त बि मम्मा, इहा कहिड़ी भाषा आहे? निंड थी अचे त बि मम्मा, सभिनी अखरनि, सभिनी ॻाल्हियुनि जे लाइ हिकिड़ो ई अखर। त असां ईअं ई त कंदा आहियूं, भॻवान सां, भॻवान खे जेको चवणु चाहियूं था, साम्हूं त नज़र अचे कान थो। मनुष्य हुजे अगरि उहो भॻवान, त असां डायरेक्ट चऊं, असां मनुष्यनि जी भाषा पंहिंजी ॿोली में ॻाल्हायूं, सिंधीअ में, हिंदीअ में, पर हुन जी भाषा कहिड़ी आहे? हू त हिकु सर्वव्यापी आहे। हुन जी भाषा अथव भाखिया भाव अपार, भाव जी भाषा। उहो असांजो भाव पढ़ी वठंदो आहे, त असांजो भाव होसि ताईं पहुची वञे थो, माण्हुनि ताईं नथो पहुचे, पहुची बि कोन सघंदो, छो त माण्हू सम्झंदो आहे अखरनि जी भाषा, कि असांखे सम्झाए ॿुधाए कीअं थींदो आहे, छा आहे उहो प्यार, कोन ॿुधाए सघिबो। ऐं न सम्झे त न सम्झे, घाटो कहिड़ो आहे असांजो? हुन जो घाटो आहे। अगरि कोई माण्हू मीरा जो मज़ाक ॿुधाए कि अरे इहे त पागल आहे, छॾियोसि हिनखे, असांखे सम्झाए नथी सघे ऐं असांखे त अनुभव थिए कोन थो, हीअ नचे पई थी, ॻाए पई थी, असांखे त नथो थिए, त हिन में घाटो कंहिंजो आहे? मीरा खे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? मीरा खे पागल चवंदा, कंहिं भगत खे अगरि पागल चवंदा, त हिननि जो घाटो आहे, पागल चवण वारनि जो। अगरि थोरी निष्पक्षता सां दृष्टि
पूर्वाग्रह छॾे करे निष्पक्षता सां पंहिंजे हृदय सां अगरि ॾिसनि चेक कनि त उन्हनि खे मीरा में पागलपन नज़र कोन ईंदो, माना भगत में। पर माण्हू सोचींदो आहे भीड़ जे हिसाब सां। पागल छो चइबो आहे कंहिंखे? तॾहिं चइबो आहे जॾहिं कोई माण्हू असां माण्हुनि जे हिसाब सां न हले। असां जेके नियम ठाहे छॾिया आहिनि समझदारीअ जा, चालाकीअ जा, उन जे उल्टो कोई हले ऐं हिकिड़ो ई हुजे, 10-20 हुजनि त पोइ कंफ्यूज़न न थिए, पर हिकिड़ो ई अगरि अहिड़ो निकिरी अचे जेको अलॻि लॻे त उनखे पागल चवणु मजबूरी आहे, न त असां पागल साबित थी वेंदासीं। ऐं या त हू सही आहे या असां सही आहियूं, त हू छो सही, हुनखे छो सही चऊं? असां हेॾी भीड़ आहियूं त हुनखे पागल घोषित कर। त भगत खे पागल चइबो आहे, मीरा जहिड़नि खे चइबो आहे कि कूड़ थी ॻाल्हाए, अहिड़ो कुझु कान्हे, छो त अकेली आहे। भगत अकेलो पइजी वेंदो आहे। अॼु जे ज़माने में नौटंकियूं बि अथव, इहो बि ॿुधायां मैं। ॾाढा माण्हू नौटंकी मीरा जी नकल कंदा अथव, त इहो फिक्स कान अथव कि जेको भॻवान सां प्रेम कंदो त उहो मीरा वांगुरु ई नचंदो, इहो नियम आहे छा? पर ॾाढनि मूर्खनि खे ख़बर कान्हे। वो चवंदा आहिनि मीरा जैसे नाची थी मैं भी नाची। अरे तूं किथां वेसां? तूं मीरा थी वई आहे, उनजी नकल करे ऐं वरी 2-3 साहेड़ियूं बि वठी ईंदी पाण सां। पोइ तव्हां वरी उनखे सर्टिफिकेट ॾींदा भॻतीअ जो, प्रेम जो। ऐं जेको सच में प्रेम करे रहियो आहे उहो त बर्दाश्त थींदो कोन्हे तव्हां खां। तॾहिं मूं चयो निष्पक्ष अखि खपे, निष्पक्ष। तव्हां पंहिंजे हृदय खां पुछो कि कंहिं सच में भॻवान जो प्यार प्राप्त कयो आहे ऐं केरु नौटंकी पियो थो करे। जेको भॻवान जो प्रेम प्राप्त करे उहो अगरि न बि ॿुधाए सघे त बि इहो न सोचिजो कि भीड़ जे हिसाब सां कान्हे, त इन में कुझु कोन्हे। हिकु कलाम आहे, अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। जो ज़र मांगो तो बेज़र हूँ, सर मांगो तो हाजिर हूँ। जो ज़र मांगो तो बेज़र हूँ, सर मांगो तो हाजिर हूँ। मुख मोड़ूं तो काफिर हूँ, मुख मोड़ूं तो काफिर हूँ। मैं जानूं मेरा खुदा जाने। अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने।
जाने, अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा खुदा जाने। ते उन्हनि आशिकनि जो ये आवाज़ आहे कि तव्हां त भली मुंहिंजो सिर धड़ खां धार कयो, चढ़ा मंसूर सूली पर। कि मंसूर वो हो जंहिं घोषणा कई हुई कि परमात्मा मिली वियो मूंखे ऐं मां हुन सां मिली वियुमि ऐं हाणे ॿई हिकु थी विया आहियूं ऐं हाणे ख़बर ई नथी पए मंसूर त आहे कोन, हाणे ख़ुदा वञी बचियो आहे। त धीरे धीरे इहा घोषणा कई मां ई ख़ुदा आहियां। ही ॾिसो था पिया भॻवानु हिते ई भॻवानु ई त आहे। त हुनखे सूलीअ ते चाढ़ियो वियो। त जिन प्रेम कयो आहे उन्हनि जी भाषा सम्झ में कोन आई आहे माण्हुनि खे, या त नाटक करणु सिखी विया माण्हू। सूलीअ ते चाढ़ण खां पोइ मीरा खे ज़हर ॾियण खां पोइ मीरा जी नक़ल करणु सिखी विया, पर भगत जे हूंदे उनखे पथर हयां विया, उनजो मज़ाक उॾायो वियो, छो त हू असांजी भाषा में नथो ॿुधाए सघे कि प्रेम छा आहे। परमात्मा सां जेको मुंहिंजो दिलि लॻी चुकी आहे उन में छा पियो थो महसूसु थिए, अनिर्वचनीय, हू चुप थो थी वञे। जीअं जीअं प्रेम गहरो थींदो वेंदो आहे न, तीअं तीअं ऑटोमेटिक मौन, चुप्पी ईंदी वेंदी आहे। ऐं अगरि तव्हां छा कंदा आहियो, तव्हां छा थोरो चेक कजो। मां जेको चवणु थो चाहियां कि सॼे ॾींहं में फालतू केतिरो ॻाल्हाईंदा आहियो। चेक कजो कि मां 24 कलाकनि में बक बक केतिरी कई ऐं उन मां सार्थक केतिरी हुई। जेको मां बक बक कई कुझु बि हीअं हूअं हेॾां वयसि हुतां आयसि, हीअं थियो, पोइ हुन हीअं कयो, इन जो सार छा निकितो। इहो घणो सत्संग थी वियो इन मां। अगरि न थियो ऐं तव्हां फालतू वधीक ॻाल्हायव त इन जो मतिलबु तव्हांखे अञा भीतर कोई प्रेम प्रगट कोन थियो आहे। अगरि भीतर प्रेम प्रगट थिए न त धीरे धीरे ॿाहिरि मौन, चुप्पी ईंदी वेंदी आहे। छो त हिकु संकोच थींदो आहे कि जेको मूंखे अनुभव थिए पियो थो उहो संसार में कोन हलंदो आहे, उहो भीड़ में उहे ॻाल्हियूं हलंदियूं ई कोन्हनि समाज में, बल्कि शायदि मज़ाक उॾाईंदा इन डप खां चुप रहो। समाज में त हलंदी आहे किटी पार्टी, समाज में तो हलंदो आहे घुमण फिरण, मैंने ऐसा किया, मैंने अपने हस्बैंड को इतना नचाया, उससे इतने काम करवाती हूँ, इहो हलंदो आहे। उते इहो थोड़ी हलंदो कि भगवान जो प्रेम यादि करे ॻोढ़ा वही अचनि ऐं कोई पुछे कि ॻोढ़ा वही आया तोखे दुख अथई छा, त ॿुधाए बि न सघिबो कि दुख त कान्हे, मूंखे परमात्मा जी कृपा अनुभव थिए थी, वो यादि करे थी माण्हू त केरु तारीफ़ कंदो, सिर्फ़ु मज़ाक उॾंदो, ॿियो कुझु बि न। इन करे जंहिंजो प्रेम गहरो थींदो वियो आहे न, उहो चुप थींदो वियो आहे ऐं हुन ॻाल्हि में त हुनखे इंट्रस्ट रहियो कोन, बक बक में, पराई पचर में। नंढा नंढा प्रयोग कयो, जेॾी महिल रोटी खाओ ओॾी महिल चुप थी करे रोटी खाओ, प्रेम सां। चइबो आहे न प्रेम सां रोटी खा, शांतीअ सां। उनजो मतिलबु आहे कि हिकु हिकु गिरहो असां ईअं खाऊं कि परमात्मा मूंखे मोकिलियो आहे इहे, ऐं बुख में ई मिठो लॻंदो आहे गिरहो। त जॾहिं बुख हुजे त असां ॾाढो प्रेम सां उनजो रस वठी, स्वादु वठी, ऐं जेॾी महिल तृप्ति थिए, शुद्धा निवृत्ति थिए, ओॾी महिल प्रेम में भरिजी वञूं, जेको बि खाऊं। ॾाढा माण्हू त ॻाल्हाईंदा बि आहिनि, रोटी बि खाईंदा आहिनि, या त उहे पागल आहिनि या मां पागल आहियां। ॾाढा त रोटी खाईंदे खाईंदे फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां बि कंदा आहियो छा? मां तव्हां खां थो पुछां, तव्हां रोटी खाईंदा आहियो
त छा कंदा आहियो, शांतीअ सां खाईंदा आहियो, चुप। मां ॾाढनि स्टैंडर्डनि खे ॾिठो आहे, ॻाल्हाईंदा बि आहिनि, रोटी बि खाईंदा आहिनि। इहो कहिड़ो, हिन मां इहो इन जो हू छा आहे, तर्क छा आहे, लॉजिक छा आहे, इन जो फ़ाइदो छा आहे? या त इहो आहे कि उन्हनि खे उहो टाइम नथो मिले ॻाल्हाइण जो, इहो आहे। हूअं हिननि खे टाइम नथो मिले घोट ज़ाल खे ॻाल्हाइण जो, त भई रोटी खाईंदे त धिकार आहे अहिड़े सिस्टम खे। रोटी बि माण्हू शांतीअ सां न खाए, भॻवान खे यादि करे न, या प्रेम पूर्वक अकेलो थी करे रोटी न खाए। ॻाल्हाइण ज़रूरी आहे छा? त इहा निशानी अथव कि अञा अंदरि प्रेम प्रगट न थियो आहे तव्हांखे। अगरि रोटी खाईंदे खाईंदे बि ॻाल्हि, इहे त हिकु मिसाल थो ॾियां। ॾाढा रोटी ठाहींदे ठाहींदे बि ॻाल्हाईंदा आहिनि, गोल गोल घुमे पई थी देगड़ीअ में, वरी छंडे करे, हा मां बि वई हुअसि, छंडबो आहे न। ॿियो तूं ठीकु आहीं न? मां त अहिड़ी भाॼी ठाहींदी आहियां जो हर कम में त ॻाल्हाईंदा आहियो तव्हां, छो त अंदरि का अनुभूति कान्हे। इन करे बक बक जी तव्हांखे न सभिनीनि सिंधियुनि मायुनि खे 99%, 1% छॾे करे 99% खे आदत पइजी वई आहे कि मां बक बक कंदसि तॾहिं ई इंटेलिजेंट सॾाईंदसि, तॾहिं ई मां स्टैंडर्ड स्मार्ट सॾाइजंदसि। अगरि मां पंहिंजे मुंहं सां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदसि त मैं तो ऐसी मैं तो वैसी, त उन अनुभव कोन कयो आहे सचे प्रेम जो। जे प्रेम जो अनुभव कयो आहे भीतर, उहो त चुप थी वियो, शून्य। छो त हू प्रेम शून्य शून्य आहे, खाली। खाली जो मतिलबु हू जीरो न सम्झिजो कि उन वटि कुझु कान्हे। ही उहो शून्य आहे जीअं आकाश शून्य आहे, ही विराट अस्तित्व शून्य आहे, तीअं उहो शून्य थी वेंदो आहे। उहो केवल तॾहिं ॻाल्हाईंदो जॾहिं हुन खां कोई पुछंदो, जिज्ञासा रखंदो, प्रेम जे बारे में पुछंदो, न त उहो चुप रहणु पसंदि कंदो। मौन या निशानी आहे, या त प्रेम कयो या त चुप रहणु सिखो। ख़ासि कम में, सत्संग में चुप रहिजे, रोटीअ महिल चुप रहिजे, ऐं ॿियो बसि एतिरो ई काफ़ी आहे। ईअं चवंदुमि कि वॉक कंदे बि चुप रहिजे त उहो त संभव ई कान्हे। ॿ मायूं अगरि चकर ॾींदियूं त चुप रही सघंदियूं छा ॼण? पर जेतिरो थी सघे न, अकेले रहणु सिखो। भीतर अकेला न, परमात्मा सां गॾु रहणु सिखो। भीतर वञी करे उन प्रभु परमात्मा सां, उन शून्य में डायरेक्ट नज़र भली न अचे, अनुभव उन जो नज़र अचे, ऐं विश्वास हुजे कि भाई उहो आहे। इहो विश्वास ई परमात्मा खे प्रगट कंदो, या श्रद्धा। ॿाहिरां चुप, भीतर उन परमात्मा खे ॻोल्हण जी कोशिश, त पाण खे अनुभव थी वेंदो। ॿिए खे ॿुधाए सघूं या न ॿुधाए सघूं ख़बर कान्हे, पर पाण खे थी वेंदो। हिकु ॿियो ॿुधायांव भॼन इन ई तर्ज़ ते, फूल तुम्हें भेजा है खत में। के तोखे चवंदा चरियो के रोकी दई के टोकी दई, रोकी दई के टोकी दई, पाए किला जा हरग चिय में मस्तानो भी के चवंदई।
प्यार कयो मीरा बाई ज़हर जो प्यालो पीताई प्यार कयो हनुमान राम सा छाती पहजी जीराई रग रग में थई राम तिन जे जोत प्यार जी अहड़ी जगाए प्यार करे जे फिर हुआ सातो पहलो पहजे मन की मार प्यार करे जे फिर हुआ सातो प्यार करे तो जिया पतंगो प्यार रस्ते जली मरे जिए करे तो जुआ जुआरी आनंद कहे जी की न मजे सोनमा महणा तदहि ठहन था पहरियों तिन के पाहे में जलाए प्यार करे तो फिर हुआ साजे पहरियों पहजे मन के नार प्रीत करण खाई रान न आहे जियण मरण जी चाह मिटाए प्यार करे जे फिर हुआ सां पहिरीं पंहिंजे मन खे मार इन जो अर्थ आहे कि मन जेको दुनिया में भॼे थो न प्रसिद्धि पाइण लाइ उनखे मार ऐं बेइज़तीअ लाइ तयारु थी वञे सांसारिक बेइज़ती बाक़ी होॾां त इज़त ई इज़त अथई जीअं जुआरी खे केॾो बि मना कर कि भाई जुआ न खेॾ तूं रही न सघंदो ईअं असां रही न सघूं भॻवान जे बिना अहिड़ो प्यार असां कयूं सत्संग में अचण सां इहो ई फ़ाइदो थींदो कि ईंदे ईंदे परमात्मा कॾहिं असांजे भीतर अची करे लंघे हली वेंदो ख़बर ई न पवंदी कॾहिं अनुभव कॾहिं न कॾहिं वारो अची वेंदो अची वेंदे कॾहिं वारो बाबा जन ॻाईंदा हुआ भॼन खुली पवंदई सतारो उहो सितारो आहे न कॾहिं न कॾहिं तुंहिंजो सितारो बाबा जन चवंदा हुआ सतारो अची वेंदई कॾहिं वारो खुली पवंदई सतारो गुरुअ जो दर न कॾहिं छॾिजां त ईंदे ईंदे कॾहिं न कॾहिं तव्हांखे अनुभूति थींदी पर तव्हां ॿिए खे कोन ॿुधाए सघंदा कोई तव्हांखे चवंदो मिलता क्या है तुम्हें सत्संग यहाँ जाती हो मिलता क्या है तव्हां कोन ॿुधाए सघंदा छा ॿुधाईंदा छा मिलंदो अथव जेको ॿुधाए सघो कोन ॿुधाए सघंदा तव्हां त पाण ताईं रखो ऐं हर कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत बि कान्हे कीमती शइ लिकाए रखबी आहे है न रखो सांडे करे चइबो आहे न लिखाए रख कीमती शइ आहे त इहो प्यार प्रगट थिए असांजे में बि
यही कामना है। इतने सत्संग किए विराम। बोल श्री कृष्ण भगवान की।